हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां ख़ुशि ऐं आबाद हूंदा। जीअं अॼु असां हिन महिल 12:30 थिया आहिनि हॉस्टल ते। ॾाढी बुख लॻी आहे असांखे, पर असां वटि मौजूदु हुई मैगियूं। छा आहिनि मैगियूं? हाणे उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त असां हॉस्टल ते मैगी कहिड़े तरीक़े सां ठाहींदा आहियूं। इन वीडियो में असां तव्हांखे सॼो प्रोसेस ॿुधाईंदासीं। तव्हां असां सां हिन वीडियो में गॾु हुजिजो। हाणे असां प्रोसेस पंहिंजो मैगी ठाहिण शुरू कयूं था, वॾे जोश ऐं जज़्बे सां ठाहींदासीं। हाणे हलूं था असां प्रोसेस शुरू कयूं। मैगी केटल में ठाहींदासीं। हाणे केटल में सभ खां पहिरियों असां हाणे पाणी भरे ईंदासीं। पाणी भरे ईंदासीं। इहा आहे असांजी साईं हॉस्टल जी विंग जे साम्हूं आहे असांजो टैंकर। पाणी आयो आहे हाणे गिड 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 भॼूं। ॾाढो सीउ आहे यार, हिते त ॾाढो सीउ आहे। हीअ आहे असांजो दोस्त। तव्हां पंहिंजो साईं इंट्रो करायो थोरो। My name is Salman Khan from Pharmacy Department. I am the final year student. I am basically from Nawab Shah. I am big fan of Virat Kohli. Virat Kohli. So thank you very much, and we take water very पानी साईं हीअं भरबो आहे। तो हल जल्दी भरजे। तो ही पानी मैगी लाइ एतिरो सही आहे। पाणी मैगी लाइ भरे विया आहियूं। बाक़ाइदे हाणे असां मैगी तयारु थींदी, हिन में मैगियूं विझंदासीं। पाणी चेक आहे, ॾिस एतिरो सही आहे। सही आहे। पाणी बॉइल करणो रखियो आहे। जेसि ताईं थी वठे त असां हाणे मैगियूं ॻोल्हे वठूं। ओए हाणे असां मैगियूं ॻोल्हींदासीं। जाई मैगियूं आहिनि साईं की न? बसि ॻोल्हींदो तव्हां। ओए लॻजी वियूं साईं, लॻजी वियूं। हिकु ॿ लॻजी वियूं न। ऐं हीअ खाईंदव जेली? हीअ जेली न खाईंदा? मस्तु चोटूस नालो। ओया 3 मैगियूं असां हाणे कंदासीं। अहिड़ा तरीक़े सां असांजी ख़िदमत कंदो रहो। अलाह तोखे आबाद कंदो। अलाह तो ही साईं असां निंड मां उथी मैगियुनि जो नालो ॿुधी करे हिन पाणी खे असां बॉइल कंदासीं। सभ खां पहिरियों तव्हांखे केटल मशीन जी हीअ हिन में हलाइणी आहे। सिर्फ़ु असां हाणे पहिरियां त मैगियूं ॻोल्हींदासीं। आहिनि साईं असांखे अड़े हा, पर केटल ई नथी हले असांजी। हाणे असां पाणी बॉइल थी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं मैगियूं। असां मैगी हिन में विझी छॾी आहे। हाणे असां ॾिसूं था हलो हाणे ॾिसूं पाण ई VIP नमूने सां थी वेंदी 5 मिंटनि में। अरे सुधामा चवंदा आहिनि मैगी 2 मिंटनि में तयारु थींदी आहे, हिते असां 10 मिंट था लॻनि। हल साईं, हल साईं 170 सेकंड में तयारु थींदी। तव्हां 170 सेकंड ताईं वेट कयो, असां बाक़ी तयारु थींदी। एॾी वॾी हा असांजा नूडल्स तयारु थी विया आहिनि। मसाला था पवनि न दामा। हेॾो सारो दगो थियो आहे, मैगी नथो करे सघे। अरे ख़ैर आहे यार, रुगी पासे मिलो गए कटाई मैगी पई थींदी रहंदी आहे। ॾिसी न थो ही बाबा नयूं शयूं आहिनि न असां लाइ। इलेक्ट्रिकल गैस आयूं हुजनि, तव्हांखे ॾेखारियूं असांजे जलवा। ही असांजा मसाला पवनि था। हाणे असांजी तयारु थी वेंदी मैगी बाक़ाइदे। हाणे असां खाईंदासीं। तव्हां वेही ॾिसो असांजी मैगी तयारु थी वई। जंहिं मैगी तयारु कई उन चमचे में हथ ई न विधो आहे। हीअ आहे असांजा सदाम। असां वांदा माण्हू आहियूं, असांखे बसि खाइण ॾियो। हीअ आहे साईं मौलवी जेको निंड मां उथी मैगी खाधी आहे न साईं। साईं ख़्यालु सां मैगी था खाओ, पाणी था पीओ बसि। हाणे असां मैगी खाईंदासीं। असां मैगी ठाही से बि खाई बि वियासीं। उमेदु आहे त तव्हांखे हीअ प्रोसेस सवले तरीक़े सां सम्झ में आयो हूंदो। वरी हिकिड़े मिलंदासीं नई रेसिपी सां गॾु। त असांजे चैनल खे लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब करणु न विसारींदा।